औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा दोस्तो, अकुल ऐं ॾाप जूं ॻाल्हियूं ॿुधण बि नौजवाननि जे लाइ ज़रूरी आहिनि। ज़ाहिर आहे जेसीं ताईं हर ॻाल्हि ते हर शइ ते ग़ौर न कबो ऐं हर ॻाल्हि ग़ौर ऐं फ़िक्र सां न ॿुधबी, तेसीं ताईं अकुल ऐं ॾाप जा नुक़्ता हथ न ईंदा। मुंहिंजा साईं, अॼु आउं तव्हांखे हिकिड़ी इंतिहाई ज़बरदस्त अकुल ऐं ॾाप जी ॻाल्हि ॿुधायां थो। उमेद त अव्हां ॿुधी करे ख़ुशि थींदा ऐं अव्हां को मज़ो बि ईंदो। मुंहिंजा साईं, पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे त हिकिड़ा 4 ॾाहा भाउर हिकु बादशाह जा वञी महिमान थिया। हिकिड़े जो नालो मुज़िर, ॿिए जो रबिया, टे जो अयाद ऐं चौथे जो नालो अनमार हो। बादशाह तरफ़ां हिननि खे ताम ऐं शराब जी महिमानी कई वई। जॾहिं ही खाधे पीते खां फ़ारिग़ थिया तॾहिं मुज़िर चयो त अॼु ताईं मूं अहिड़ो शराब न पीतो आहे, पर कहिड़ो न चङो थिए हा जो उहो क़बर ते लॻल अंगूरनि मां न ठहियल हुजे हा। रबिया चयो त मां अॼु ताईं अहिड़ो आला गोश्त न खाधो आहे, काश उहो जंहिं ॿकरी जो हो उहा कुती जे खीर ते पलियल न हुजे हा। अयाद चयो, मां अॼु ताईं अहिड़ो शरीफ़ ऐं मरूवत वारो बादशाह न ॾिठो आहे, पर जेकर उहो पंहिंजे पीउ जो पुटु हुजे हा। अनमार चयो, मूं अॼु ताईं अहिड़ी मानी नाहे ॾिठी, पर कहिड़ो न भलो थिए हा जो उनखे हैज़ वारी औरत न ॻोहे पचाए हा। बादशाह जे नौकर जेको उन्हनि जी निगरानी ते बीठल हो, समूरी ॻाल्हि वञी बादशाह खे ॿुधाई। बादशाह शराब खाने जे नाज़िम खे घुराए पुछियो त इहो शराब कहिड़नि अंगूरनि मां तयारु कराई। उन चयो त अव्हां जे वालिद जी क़बर ते लॻल अंगूरनि मां। उन करे जो उन वक़्तु उनखां वधीक नफ़ीस शराब ॿियो मौजूदु न हो। बादशाह बकरार खे घुरायो त तो महिमाननि लाइ कहिड़े क़िस्म जी बकरी ज़बह कई। उन चयो त साईं, समूरनि बकरियुनि मां उहा ई बकरी थुली ऐं पलियल हुई ऐं बराबरि मां उनखे कुती जे खीर सां पालियो। जॾहिं अटे ॻुंधण वारी बानी खां पुछा कई वई त उन बि इक़रार कयो त बराबरि उहा हैज़ सां हुई। आख़िर बादशाह पंहिंजी माउ खां वञी पुछियो त मुंहिंजो असुलु पीउ केरु आहे। उन बि खेसि चयो त मां अहिड़े बादशाह जी ज़ाल हुअसि जंहिंखे औलाद थियणु मुमकिन न हो। उन करे मूंखे ख़तरो हो त बादशाह जी वफ़ात खां पोइ वारिस न हुजण सबबि बादशाही ख़तमु थी वेंदी। उन करे मूं पंहिंजे पाण ते हिकिड़े अहिड़े शख़्स खे कुदरत ॾिनी जेको असां वटि महिमान थी आयो हो। उन जे जिमा सां तूं ॼाए। इहो किसो ॿुधी बादशाह उन्हनि भाउरनि जी अकुलमंदी ऐं ॾाहप ते हैरान थी वियो ऐं उन्हनि ते हिकु शख़्स मुक़ररु कयाईं त उहो उन्हनि खां इहो पुछे त उन्हनि खे इहे हक़ीक़तूं कीअं मालूम थियूं। उन शख़्स जे पुछण ते मुज़िर चयो त शराब जी ख़ासियत आहे त उन जे पीअण सां सुरूर अचे थो ऐं ग़म ऐं ख़्याल ख़तरा रफ़ो दफ़ो ख़तमु थी वञनि था, पर हिन शराब पीअण सां उनजो असरु उबतो थियो जो पीअण सां दिलि ते ग़मनि जो ग़लबो थियो। उनखां सम्झियुमि त शराब वारा अंगूर कंहिं क़बर जे मथां जी वल जा आहिनि। रबिया चयो त हिन गोश्त खे कुते जे खीर सां पलियल ॿकरी जो गोश्त उन करे सम्झमि जो ॿकरियुनि ऐं रिढनि ऐं ॿियनि जानवरनि जो गोश्त हेठां ऐं चर्बी उन जे मथां हूंदी आहे, सवाइ कुते जे, जो कुते जो गोश्त मथां ऐं उन जी चर्बी हेठां हूंदी आहे। अयाद चयो
त असां बादशाह जा ख़ासि महिमान आहियूं, बादशाह खे असां सां खाधो गॾु खाइणु खपे हा, पर उन असां सां गॾु खाधो न खाधो। उन मां सम्झमि त बादशाह जंहिंजो पुटु सॾिजे थो उनजो पुटु न आहे, छो त संदसि तबियत असुल बादशाहणी न आहे। अनमार चयो त मां उन मां सम्झो त मानी हैज़ वारी औरत जे हथनि जी ॻोहियल पचायल आहे, जो आम तौर ते मानी मां गिरह भञण सां उनजा नंढा नंढा टुकड़ा थी पवनि था या न गिरह भुरी पवे थो, मगर उन मानी जा ज़रा न थींदा आहिनि जंहिंखे हैज़ वारी औरत ॻोहे पचायो हुजे। उहा चम या रबड़ वांगुरु सख़्तु हूंदी आहे। जॾहिं बादशाह खे समूरी हक़ीक़त मालूम थी तॾहिं बादशाह उन्हनि खे उतां भॼाए छॾियो ऐं चयाईं त अहिड़नि शातिरनि जी मौजूदगीअ में मुंहिंजी बादशाही न हली सघंदी। मुंहिंजा दोस्तो, उमेद त मुंहिंजी ही जेका ॿुधायल ॻाल्हि आहे अजीब व ग़रीब तव्हांखे पसंदि ईंदी ऐं तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा ऐं लाइक कंदा ऐं मूंखे पंहिंजे दुआनि सां यादि कंदा। इंशा अल्लाह ताला जल्द वरी कंहिं ॿिए मौक़े ते तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।